अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिरा HRJDO न्यूज़ ऐं वज़ीर उंडड़ ख़बर शामिल कयूं था। सकरन मां दिलदार चानी आल सिंध लोअर स्टाफ एजुकेशन सकरन पारां मुतालबनि जे मंजता लाइ इम्तियाज़ किरियो, अज़ीज़ लाखो, हारून किरियो, फ़कीर शहज़ाद मक्सी, गुलमोहम्मद जमाली, इमाम बख्श सियाल, मुख्तार जमाली, धणी बख्श मला ऐं ॿियनि जे अॻुवाणी में सकरन प्रेस क्लब ताईं एहतिजाजी रैली कढी वई। उन मौक़े ते अॻुवाणनि ख़िताब कंदे चयो त असां लोअर स्टाफ एजुकेशन जा जाइज़ मुतालबा आहिनि। सन कोटा, फोती कोटा, टाइम स्केल, वर्दी अलाउंस ऐं ॿिया मुतालबा फौरी तौरु हल कया वञनि। असां केतिरे वक़्त खां एहतिजाज करे रहिया आहियूं, पर सिंध हुकूमत असांजे मुतालबनि ते गौर नथी करे। हिननि PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़लदारी, वज़ीर आला सिंध मुराद अली शाह, वज़ीर तइलीम ऐं ॿियनि वस वारनि खां मुतालबो कयो त असांजा जाइज़ मुतालबा फौरी तौरु हल कया वञनि, न त ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। वधीक ख़बरनि अपडेट लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।